अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में बालिकार आया सायरा सुमरो इन बुलेटिन में मुसागत साथ लींदी फराशा सबका पेरी का नजर हेडलाइन थे। फ्लोर ऑफ द हाउस पे इस बात को रिकॉर्ड पे लाना चाह रहा हूं कि वजीर आजम साहब एक मुस्बत अंदाज से इस तरफ और उस तरफ इंगेज करके मुल्क को मसाइल से निकालना चाहता है, और इस वक्त कि ऐसा वजीर आज तक कैबिनेट में मौजूद क्यों है जो ये अल्फाज कह सके और फिर पीछा नहीं हटते कि रावला कोट के कश्मीरी नहीं है, कि वो वजीर आज तक वजीर है, माफी मांगने के लिए तैयार नहीं। तो अगर माफी मांगने के लिए तैयार नहीं तो हम कौन सा जस्टिफिकेशन दे कि हम इस वजीर के साथ बैठे हैं। ये एक वो वाकई वजीर का बयान ने उस आग को बुझाने के बजाय ऐसा है कि उस आग पे तेल लगाया जाए। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारा आज़ाद कश्मीर बाबत बयान ते वफ़ाक़ी वज़ीर मथा सख्त तनक़ीद। बिलावल भुट्टो चयो आहे त वज़ीर आज़म सुठो कम करे रहियो आहे, पर कुछ वज़ीर उन लाइ मुश्किलातूं पैदा करे रहिया आहिनि। कुछ वज़ीरनि जी सियासत सम्झ खां ॿाहिरि आहे। वज़ीर आज़म पंहिंजी टीम खे कंट्रोल में रखे हिकु वफ़ाक़ी वज़ीर बाहि खे विसाइण बदिरां उन खे भड़काए रहियो आहे। क़ौमी असेंबली में ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुल्क खे सियासी ऐं माशी फ़ाइदो ॾियण लाइ मुतहद थियणो पवंदो। आज़ाद कश्मीर वारे मामले ते मौलाना फज़ल रहमान खे सियासी स्पेस ॾिनो वञे। बिलावल भुट्टो पारां पूरे मुल्क में बल्दियाती चूंडूं कराइण जो बि मुतालबो। नून लीग जे अगवा राणा सनाउल्ला चयो आहे त एक्शन कमेटी तरफ़ां हड़ताल जे सॾ ॾियण जो मक़सद आज़ाद कश्मीर में इलेक्शन रोकराइण आहे। तड़न ऐं जतन सां इलेक्शन नथी रोकराए सघिजे। क़ौमी असेंबली में ख़िताब कंदे राणा सनाउल्ला चयो आहे त मुज़ाहिरीन रुगो रावला कोट में धड़ो हणी वेठल आहिनि, बाक़ी आज़ाद कश्मीर जे कंहिं बि हंधि एहतजाज नाहे। एक्शन कमेटी जो मुहाजिरनि जूं 12 सीटूं ख़त्म करण जो मुतालबो आहे। ही उन मुतालबे ते मुज़फ़राबाद ते लश्कर कशी करण चाहिनि था। मैं जनाब स्पीकर, मैं मौलाना साहब की ये जो फराग दिली की बुनियाद पर ऑफर है, मैं इसको इसलिए कबूल नहीं करूंगा कि फिर मामलात इतने दूर चले जाएंगे कि वापस नहीं आएंगे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ JUI सरबराह मौलाना फजल रहमान विच में क़ौमी असेंबली इजलास दौरान दिलचस्प जुमलनि जी ॾे वठ। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त मौलाना सां अकेलाई में जेकी ॻाल्हियूं थियूं उहे क़यामत ताईं कंहिंखे न ॿुधाईंदसि। जेकॾहिं उहे ॻाल्हियूं ॿुधायमि त मामिलो तमामु घणो अॻिते हली वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त मौलाना फज़ल रहमान जो तमामु घणो एहतराम कयां थो। उन सां अकेलाई में तमामु घणियूं ॻाल्हियूं थियूं आहिनि जेकी क़यामत ताईं कंहिंखे न ॿुधाईंदुसि। मौलाना फज़ल रहमान जो चवणु हो त जेकॾहिं वज़ीर आज़म सां मुंहिंजियूं अहिड़ियूं के ॻाल्हियूं थियल आहिनि त उहे ऐवान खे ॿुधाए। वज़ीर आज़म ऐं मौलाना फज़ल रहमान विच में दिलचस्प जुमलनि जी ॾे वठ दौरान ऐवान में टहकड़ा मची विया। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो आहे त वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल जी सिफ़ारतकारी सां अमरीका ईरान विच में मुआहिदो मुमकिन थियो। पाकिस्तान अमरीका ईरान विच में जंगबंदी ख़त्म करण लाइ बहितर किरदार अदा कयो। पाकिस्तान दुनिया जो पहिरीं मुल्क हो जे इसराइल जे ईरान मथां हमले जी मुखालिफ़त कई। पाकिस्तान जी कोशिशुनि सां 47 सालनि खां पोइ अमरीका ईरान सिधी रीत ॻाल्हियूं थियूं। क़ौमी असेंबली में ख़िताब कंदे नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो आहे त चइनी सूबनि वफ़ा खे माली सहकार फराहम कयो जे ते सूबाई हुकूमतनि जा थोराइता आहियूं। सूबनि तरफ़ां मिलंदड़ रक़म दिफ़ा ऐं सिक्योरिटी ऑपरेशन समेत ॿियनि मामलनि ते ख़र्च कई वेंदी। क़ौमी असेंबली जे स्पीकर पारां बैरिस्टर गोहर खे ॻाल्हाइण जी इजाज़त ॾियण खां इनकार। अपोज़िशन जो एहतजाज गोहर। स्पीकर अयाज़ सादिक चयो आहे त ॿाहिरि वञी मुंहिंजे ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कयो त ॻाल्हाइण जी इजाज़त नथी मिले। अव्हां खे 15 खां 20 कलाक ॻाल्हाइण जी इजाज़त ॾिनी, हिते 4-4 कलाक ॻाल्हाइण बैदि ॿाहिरि वञी चओ था त ॻाल्हाइण जो मौक़ो नथा ॾियनि। मलीर भरिसां 3 वरियनि जी मासूम ॿारी खे ज़्यादती बैदि क़त्ल करण वारे वाक़िए में जांच लाइ